भारतीय शूटिंग टीम लाइ कॉमनवेल्थ यूथ गेम्स में गोल्ड मेडल हासिल कंदड़ अॻूणे शूटर ऐं क़ौमी शूटिंग टीम जे कोच अंकुश भारद्वाज ख़िलाफ़ 17 सालनि जी नौजवान शूटर नारी जिंसी हिरासनी जो इल्ज़ाम लॻाए छॾियो आहे। 17 साला शूटर नारी जे इल्ज़ाम ते नेशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया जे क़ौमी पिस्टल कोच अंकुश भारद्वाज ख़िलाफ़ प्रिवेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस एक्ट तहत केस दाख़िल करे कार्रवाई शुरू कई वई आहे, जॾहिं त संदसि ख़िलाफ़ केस में धमकियूं ॾियण वारा कलम पिणु लागू कया विया आहिनि। नौजवान शूटर नारी पुलिस के पंहिंजी शिकायत में इल्ज़ाम लगायो त अंकुश भारद्वाज खेसि परफॉर्मेंस जो तजियो करण जो बहानो बणाए फरीदाबाद जे हिकु 5 स्टार होटल में सॾायो ऐं बाद में खेसि जिंसी हमले जो निशानो बणायो। शूटिंग कोच खेसि कैरियर तबाह करे छॾण जो धमकियूं पिणु ॾिनियूं। नारी मूजिबि भारद्वाज खेसि पुठी उघारी करण लाइ चयो। जॾहिं हिन इनकार कयो त भारद्वाज खेसि ज़ोरीअ बेड ते धिको ॾेई जिंसी हमलो कयो। नारी पंहिंजी शिकायत में वधीक चयो त अहिड़े ओचिते हमले ते जॾहिं हिन मज़ाहिमत कई ऐं भारद्वाज खे पाण खां परे धिकियो त हू कावड़ में अची वियो ऐं खेसि धमकियूं ॾियण लॻो त जेकॾहिं हिन वाक़िए बाबति कंहिंखे ॿुधायो त हू संदसि कैरियर तबाह करे छॾींदो। नौजवान नारी ॿुधायो त वाक़िए बाद ख़ौफ़ विचां हिन कंहिंसां बि ॻाल्हि न कई, पर शूटिंग कोच अंकुश भारद्वाज संदसि शिकायत कई त हूअ संदसि नाहे ॿुधंदी। नारी ॿुधायो त संदसि अहिड़ी शिकायत ते मुंहिंजी माउ मूं ते कावड़जी पई ऐं हुन मूंखे दड़का ॾिना। उन राति आउं निंड न करे सघी हुअसि, पर बाद में जॾहिं मुंहिंजी माउ मूंखां परेशानी बाबति पुछियो त मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो ऐं हूअ मूंखे पुलिस वटि वठी आई। अंकुश भारद्वाज 2008 जी कॉमनवेल्थ यूथ गेम्स में 50 मीटर पिस्टल शूटिंग में भारत लाइ सोनो तमिग़ो हासिल कयो हो, पर 2010 में डोपिंग जे मामले ते स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया खेसि मुअतल करे छॾियो हो। भारद्वाज 2012 में वापसी कई ऐं केतिरनि ई बैन अवी मुक़ाबलनि में मेडल्स हासिल कया। हू मोहाली में पंहिंजी शूटिंग अकेडमी बि हलाए रहियो आहे, जॾहिं त नेशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया जे 13 क़ौमी पिस्टल कोचेस में पिणु शामिल आहे। हिन 2 भेरा ओलंपियन रहंदड़ अंजुम मौदगल सां शादी कई हुई। नौजवान नारी ॿुधायो त संदसि वालदेन नोएडा में रहंदा आहिनि ऐं हूअ तालीम हासिल करण लाइ चंडीगढ़ में रहियल आहे। हुन 2017 खां शूटिंग जी ट्रेनिंग शुरू कई ऐं गुज़िरियल साल खां भारद्वाज जी निगरानी हेठि ट्रेनिंग हासिल करे रही हुई। नारी ॿुधायो त शूटिंग मुक़ाबलनि में शिरकत लाइ हू मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदी रहे थी, जॾहिं त 16 दिसंबर ते दिल्लीअ में रिथियल डॉक्टर करणी सिंह शूटिंग रेंज वारी क़ौमी सतह जे शूटिंग मुक़ाबले में हिसो वठण लाइ दिल्लीअ में बि मौजूदु हुई, जिते मैच खां पोइ भारद्वाज फ़ोन करे खेसि चयो त हू संदसि कारकर्दगी बाबति ॻाल्हाइणु चाहे थो ऐं हुन खेसि रेंज में इंतज़ारु करण लाइ चयो। बाद में ॿीहर संदसि फ़ोन आयो ऐं हुन खेसि फरीदाबाद जे 5 स्टार होटल में अचण लाइ चयो, जिते हूअ लॉबी में संदसि इंतज़ारु कंदी रही। नारी जो चवणु हो त भारद्वाज खेसि लॉबीअ मां कमरे में वठी वियो, जिते हुन खेसि जिंसी हमले जो निशानो बणायो ऐं नारीअ मज़ाहिमत करे पाण बचायो। भारद्वाज बाद में खेसि कैरियर तबाह करण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं आख़िर में खेसि घर छॾे वियो। भारतीय पुलिस नारी जी शिकायत ते अंकुश भारद्वाज ख़िलाफ़ प्रिवेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस एक्ट जे सेक्शन 6 तहत केस दाख़िल करे छॾियो आहे, जंहिंजो तालुक़ नाबालिग ॿार मथां शदीद जिंसी हमले सां आहे, जॾहिं त संदसि ख़िलाफ़ केस में भारतीय कानून मूजिबि धमकियूं ॾियण वारो कलम बि लॻायो वियो आहे। होॾां नेशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया जे सेक्रेटरी जनरल पवन सिंह जो चवणु आहे त इंक्वायरी मुकमल थियण ताईं अंकुश भारद्वाज खे क़ौमी शूटिंग कोच वारे उहिदे तां मुअतल कयो वियो आहे। ॿिए पासे नौजवान नारी जे वालदेन जो चवणु आहे त इहो वाक़ियो असां लाइ इंतिहाई सदमो पहुचाईंदड़ आहे। हिन वक़्तु डॉक्टरनि पारां असांजी धीअ लाइ काउंसलिंग जो मशवरो ॾिनो वियो आहे ऐं असांजो सॼो ध्यानु संदसि सिहत ते आहे। असां नथा चाहियूं त ॿी का बि छोकिरी मुस्तक़बिल में अहिड़ी सूरत हाल मां गुज़रे, तंहिं करे उमेद था करियूं त इंक्वायरी में सभु हक़ीक़तूं पधिरियूं थींदियूं।